नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त थर जे बئراجي इलाइक़े में तेज़ बरसातन सबब LBOD सिम नाले में घारे बाद सवें ॻोठ पाणी हेठि अचण बाद मक़ामी MP अरबाब लतुफ़ुल्लाह मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿोॾि मुतासिर ख़ानदान में खीमा ऐं ख़ुश्क राशन विरायो आहे। अरबाब लतुफ़ुल्लाह थरपारकर जे बरसात मुतासिर बئراجي में बेलेट नवकोट खां कलोई ताईं तेज़ बरसात सबब LBOD जे सिम नाले में 300 फुट घारो पवण सबब पाणी हेठि आयल इलाइक़े जो दौरो करे मुतासिर ख़ानदान में खीमा यार असल में अॻियां पंहिंजा माण्हू इंसान जहिड़ा हिते इंसान हो जहिड़ा हुते इंसान आहियूं। हुते असां विया हुआसीं, साईं सरदार शाह गॾु हो, सॼी इंतिज़ामिया गॾु वठी वियो हुओ। असांजा राति मुंहिंजियूं वॾियूं ॿुॾियूं पियूं आहिनि, सभु असीं ॿुॾा पिया आहियूं। पर अगरि उते वञी कट हणूं था त हू माण्हुनि जो ख़ुदि आहे त असीं टोटल ॻोठनि जा ॻोठ असीं ॿुॾी वेंदासीं। माण्हुनि जो एतिजाज आहे। हाणे हू बि आवाम ऐं पब्लिक आहे, हू बि ॿुॾी वेठी आहे। हाणे फोर्स जो यूज़ करे नथा सघूं, समझाए सघूं था टेक्निकल तरीक़े सां। जेको माण्हू ॿुॾे थो चए थो मूंखां पाणी निकिरे ॿिए ॾे पाणी वञे। हाणे गवर्नमेंट त सॼी गवर्नमेंट आहे, हिकिड़ो ॿुॾे पियो उनखे बचाइण लाइ ॿिए खे ॿोड़े कोन छॾींदो। सो जेको लार्जर इंट्रस्ट में पब्लिक जे में कोशिशि करे उहो फ़ैसिलो करियो आहे, जेको न कॉन्ट्रोवर्शियल हुजे, न पार्टी बेस ते हुजे, न को कंहिंखे टारगेट करण वारो हुजे। जंहिं मेरिट ते जेको फ़ैसिलो करण जी कोशिशि करी वञे, पाणी कढी सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।